गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 68 ॼणा फोतियुनि जो अंग 564 थी वियो। सिंध में गुज़िरियल 12 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 40 नवां केस ज़ाहिर। समूरी दुनिया में कोरोना मुतासिरनि जो अंग 38,10,700 खां वधी वियो। पुलिस जे 11 ऑफिसरनि खे ग्रेड में तरक़ीअ लाइ लिस्ट तयार। लिस्ट में पहिरें नंबर ते पुलिस ग्रुप जे ग्रेड 21 जो ऑफिसर गुलाम कादर थेबो, ॿिए नंबर ते कैप्टन रिटायर्ड ज़फर इकबाल, टे नंबर ते सैयद इम्तियाज इल्ताफ, उन बाद तरतीबवार डॉक्टर कलीम इमाम, डॉक्टर सनाउल्ला अब्बासी ऐं ॿिनि खे लिस्ट में शामिल कयो वियो आहे। घोटकीअ जे कचे मां ॿ मुग़वियुनि खे बाज़ियाब करण जी दावा, जॾहिं त इलाइक़े में भुंग भरण जा चोबोल। पुलिस मूजिबि आंदल सुंदराणीअ जे कचे वारे इलाइक़े में कुझु इतला ते कार्रवाई कई वई आहे। ऐं कंदकोट ज़िले अंदरि कोरोना जा 8 नवां केस ज़ाहिर। इंतज़ामिया पारां तस्दीक। करमपुर में 5, गौसपुर में 1 ऐं कंदकोट जा 2 ॼणा कोरोना में मुब्तला थी विया। ज़िले अंदरि कोरोना जा केस वधण बाबति खौफ़ में मुब्तला थी विया। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।